नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाहण में ख़बर ॾींदा हलूं त क़ंधरा जे मखदूम इमाम बारगाह में हज़रत محمدमصطفي सल्लल्लाहु अलैहि वसलम ऐं इमाम जाफर सादिक जी विलादत जी मुनासिबत सां जश्न मेला सादिकीन मल्हाई वई, जंहिंमें मौलाना इमदाद हुसैन अल हुसैनी, मौलाना शफ़कत हुसैन इनकलाबी, ज़ाकिर अहले बैत अल्ताफ़ हुसैन भइयो ऐं ॿियनि हज़रत محمدमصطفي सल्लल्लाहु अलैहि वसलम ऐं इमाम जाफर सादिक जी शान में हमद नात मनक़बत ऐं कसीदा पढ़िया ऐं वेठल मोमिननि जे लबनि ते दुरूद ऐं सलाम ऐं नारनि सां माहौल खे महकाए छॾियो। इन मौके ते मौलाना इमदाद हुसैन अल हुसैनी ऐं शफ़कत हुसैन इनकलाबी जलसे खे ख़िताब कंदे चयो त ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत محمدमصطفي सल्लल्लाहु अलैहि वसलम इमाम जाफर सादिक जी ज़िंदगी ते रोशनी विधी ऐं संदसि ज़िंदगी इंसानियत सां प्यार, मोहब्बत, भाईचारे, सचाई, ईमानदारी सां रहण, इंसानियत सां प्यार करण जो दर्स ॾिए थी। बाद में न्याज़ पिण तक़सीम कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।